नाज़रीन अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ धारवाड़ का खबर ॾींदाणूं। धारवाड़ जो रवासी लखमीर बलोच एहतजाज कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो पुटु हसन अली बलोच 4 साल पहिरियां यूनिवर्सिटी हॉबी आर्ट्स साइंस में तालीम हासिल करण लाइ चीन मोकिलियो हो, जेको तालीम हासिल करे रहियो आहे। कुझु ॾींहं पहिरियां मीडिया ते ख़बरूं असांखे परेशान करे छॾियो आहे, जेको ॿुधायो थो वञे त चीन में कोरोना वायरस केतिरियूं ई जानियूं गिड़काए वयूं आहिनि। असां उन ॾींहं खां परेशान आहियूं ऐं मां पंहिंजे पुट सां व्हाट्सएप ते ॻाल्हायो आहे। हुन ॿुधायो आहे त इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, असांखे बाबा वापसी मोटायो वञे। हिन वधीक ॿुधायो त असांखे हिते चीन हुकूमत जे तरफ़ां ऐं पाकिस्तान एम्बेसी जे इदारे तरफ़ां का बि सहूलियत न आहे। सिर्फ़ु असां पाकिस्तानियुनि सां नाइंसाफ़ी आहे। बाक़ियुनि ॿियनि मुल्कनि पंहिंजा माण्हू वापसि करे छॾिया आहिनि। असां हिते वापसी अचण लाइ केतिरियूं ई कोशिशूं कयूं आहिनि, पर असांजी हिकु बि नथी ॿुधी वञे। बाबा असांखे मोटायो वञे, असां परेशान आहियूं। लखमीर बलोच वधीक चयो त असां सिंध हाई कोर्ट ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो कंदे घुर था कयूं त ख़ुदा जे वास्ते नोटिस वठी पाबंदी ख़तम करे असांजे औलाद खे वापसि करायो वञे ऐं असां मां परेशानी ख़तम कई वञे। My name is Hassan Ali and I am from Pakistan city Sakkar, but now I am staying in China for the study purpose, and the name of my university is the Hubei University of Art and Science and the city name is Xiangyang। जैसे कि आप सब लोग जानते हैं कि एक न्यू वायरस डेवलप हुई है जिसका नाम है कोरोना वायरस, और जो ये वायरस है वो तेज़ी से ग्रो कर रही है और ना ही अभी तक इसका कोई स्पेसिफिक एंटीडोट और वैक्सीन अवेलेबल है जिसकी वजह से इसको कंट्रोल किया जा सके। और इसी ख़राब सिचुएशन की वजह से जो सिटी है हमारा शियांग, जो कि स्पेशली इन हुबई प्रोविंस में आता है, वो टोटली लॉकडाउन हो चुका है, जिसकी वजह से ना ही हम लोग बाहर जा सकते हैं, ना ही कोई बाहर से अंदर आ सकता है। और इसी की वजह से ना ही हमारे पास कोई फूड या दूसरे किस्म की सपोर्ट नहीं मिल रही जिसकी वजह से हम सरवाइव कर सकें। और जी हमारे पीएम इमरान खान ने कहा था कि भाई घबराना नहीं है। सही है, हम आपकी बात मानते हैं। आपने महंगाई की, हम लोग नहीं घबराए, हम आपके साथ खड़े रहे। पर अभी जो ये बात है वो हमारी ज़िंदगियों के ऊपर आ चुकी है। अभी भी आप कह रहे हैं कि घबराना नहीं। सो प्लीज़ यही गुजारिश है, हेल्प अस, वी आर इन ट्रबल सिचुएशन। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।